घोड़की विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारा मकामी होटल में ज़िले सतह ते पॉलिसी डॉलाइक जे नाले सां हिकु अवामी फोरम मुनक़द कयो वियो, जंहिंमें एग्जीक्यूटिव डायरेक्टर VDO अली हसन, महर एडुकेट शेर मोहम्मद महर, प्रोग्राम मैनेजर इंडस कंजर्वेशन कुरतुल ऐन मुस्तफ़ा उजन, हाकिमज़ादी रज़िया परवीन, सिंध आबादकार बोर्ड जे नायब सदर मुजीबुर रहमान कलवड़, यास्मीन ताहिरा, न्याज़ चन्ना, मंजूर कुलहेरी, सिंध एरीगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी, सिंध एनवायरनमेंट प्रोटेक्शन एजेंसी, पाकिस्तान काउंसिल फॉर रिसर्च ऑफ वाटर रिवर्स, डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेयर ऐं तालीमी इदारनि पाणीअ जे नुमाइंदनि समेत वॾे अंग में सरकारी अमलदारनि शिरकत कई। इन मौक़े ते अवामी फोरम खे ख़िताब कंदे एग्जीक्यूटिव डायरेक्टर VDO अली हसन महर ऐं ॿियनि चयो त घोटकी ज़िले जे अवाम पाणी जे हवाले सां मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मौसमियाती तब्दीली, आबादी जे वाधि, शहरी ऐं सनअतकारी असांजी ताज़ी पाणी जे वसीलनि ते बेमिसाल दबाव विझी रहिया आहिनि। पाणी ज़िंदगी जो हिकु क़ीमती वसीलो आहे जेको असांजी धरतीअ ते समूरी ज़िंदगी खे बरक़रार रखे थो ऐं असां उन जी घटिताई, नाक़ाबिले एतबार वहिकिरे ऐं मौसमियाती तब्दीली जे वाक़िअनि जे करे वधीक ख़तरनाक थी रहिया आहियूं। हुन जो त ताज़े पाणी जा ज़रिया दबाव हेठि आहिनि। पाणी जे महफ़ूज़ मुस्तक़बिल खे यकीनी बनाइण लाइ फौरी इक़दामात जी ज़रूरत आहे। हुननि वधीक चयो त ही सेमिनार आहे वाटर पॉलिसी ते, जेका वाटर पॉलिसी सीडा ऐं एरीगेशन हिते घोटकी में एरिया वाटर बोर्ड में इम्प्लीमेंट कई आहे। उन इम्प्लीमेंट जे हवाले सां जेका ग्रास रूट ते कमु आहे उन में जेकी झोल आहिनि उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे जेका फार्मर ऑर्गेनाइजेशन आहे उनखे बाख्तियार बणाए, उनमें औरतुनि जी शमूलियत खे यकीनी बणाइजे, जीअं 50% जेका औरतुनि जी आबादी आहे उहा ज़राअत में उनजो वॾो किरदारु आहे, उहे बहितर तरीक़े सां जेके आहिनि उहे कमु करे सघनि। काम थियो आहे उहो इन हवाले सां आहे त क्लाइमेट चेंज जे करे ॾींहों ॾींहुं जेके आहिनि से असां वटि पाणी जी खोट पैदा थिए थी ऐं उन खां पोइ हिते बोर्ड अचनि था ऐं उन जेका डिज़ास्टर वारी सूरत हाल आहे उन में जेका सिंध गवर्नमेंट रिसेंट सिंध वाटर पॉलिसी अप्रूव कई आहे उहा केतिरी कारगर साबित थींदी। ऐं सिंध वाटर पॉलिसी जे हवाले सां अॼु जेका आहे माण्हुनि खे ॼाण ॾिनी वई आहे, छाकाणि सिंध गवर्नमेंट सिंध वाटर पॉलिसी जे ज़रिए जेका इरीगेशन निज़ाम आहे उन खे सिंध वाटर मैनेजमेंट रिसोर्सिस जे तरफ़ खणी पई वञे ऐं उन जे तहत सिंध वाटर मैनेजमेंट रिसोर्सिस डिपार्टमेंट जी इस्टेब्लिश करण जी ॻाल्हि कई वई आहे। उन जे अंडर हिकिड़ा ज़ैली जेके डायरेक्टोरेट ठाहिया वेंदा ऐं उन्हनि में तव्हांजो जेको सो ग्राउंड वाटर थियो, ड्राई एरिया लैंड्स आहिनि, वाटर डिपेंडेंट इको सिस्टम आहे, इंडस डेल्टा आहे, उन खे पिणु शामिलु कयो आहे। इवन तव्हांजो जेका अर्बन ऐं रूरल वाटर सप्लाई ऐं सैनिटेशन उहा पिणु हिन पॉलिसी में शामिलु कई आहे। इहा जेका पॉलिसी आहे सिंध वाटर पॉलिसी उन जे मुतलिक़ माण्हुनि खे ॼाण ॾिनी वई आहे। जेको इहा आहे इन जो पाणी ते आहे, पाणी जेको असां वटि सिंधु दरिया खां अचे पियो उहो उनजो मक़सदु ई सिर्फ़ु इहो आहे त पाणी खे कहिड़े नमूने सां सही तरीक़े सां इस्तेमालु कजे, मैनेजमेंट बि उन में किरदारु अदा करे, उन में आबादगार बि किरदारु अदा कनि। सही नमूने सां जेको पाणी तव्हांजो इस्तेमालु थींदो उन सां पाणी जी बचत बि थींदी ऐं पाणी जे पैसनि जी वसूली बि करणी आहे, पाणी खे सेल करिणो आहे, उन मां नाणो कमाइणो आहे जेको असांजे लाइ तमामु लाज़मी आहे, असांजे सिंध जे लाइ लाज़मी आहे। ही अॼु घोटकी ज़िले सतह ते अवामी मेड़ाको थियो आहे जंहिंमें कुदरती आफ़तूं, मौसमी तब्दीली ऐं ख़ुसूसन सिंध सूबे जी वाटर पॉलिसी ते ही अवामी मेड़ाको हो, जंहिंमें घोटकी ज़िले जे पढ़ियल लिखियल माण्हुनि मुख़्तलिफ़ इदारनि खां NGOs खां वॾे तादाद में शिरकत कई आहे ऐं मां अली हसन साहब जो थोराइतो ऐं जो मूंखे बि शिरकत जी दावत ॾिनई ऐं हिते कुझु जेको आहे असांखे ॻाल्हाइण जो सिखण जो मौक़ो मिलियो। सिंध जो जेको एरीगेशन जो पाणी जी पॉलिसी आहे उन में सिंध सूबे नए सिरे इहा पॉलिसी ठाही आहे। इन में असां हींअर पंहिंजे मारूज़ात में तक़रीरुनि में उहा पेश बि कईसीं जीअं इहा आम हारी आबादगार ताईं पहुची सघे ऐं उनखे ख़बर हुजे त सिंध गवर्नमेंट इहा छा करणु वञे थी ऐं जेको कुदरती मौसमी तब्दीली वारी सूरत हाल आहे इहो हिकिड़ो चैलेंज आहे, इन खे फेस करण लाइ असांखे अॻु में तैयारी करण जी ज़रूरत आहे। आज का सेमिनार जो है हम इसका इनेकाद करने का मकसद ये था कि हम आवाम में आगाही पैदा कर सकें कि सिंध वाटर पॉलिसी जो है वो किस तरह से वाटर डिपेंडेंट एरिया को और हमारे सिंध को इंटर वाटर मैनेजमेंट के थ्रू फ़ायदा पहुंचा रही है और हमारी बहनें जो किसान बहनें हैं और भाई हैं वो इससे किस तरह मुस्तफ़ीद हो सकते हैं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।